नाजरीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हमारे घोटकी का खबर ॾिना। डिप्टी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर्ड मोहम्मद ख़ालिक सलीम एक पधराई जारी कंदे ॿुधायो आहे त कोरोना वायरस जे पखिड़ खे रोकण जे लाइ जून 2020 खां हिन महिल ताईं हैदराबाद ऐं सखर खां पोइ ज़िले घोटकी में सभ खां वधीक टेस्टूं कयूं वयूं आहिनि ऐं 3 इलाइक़नि में आम माण्हुनि जे अच वञ ते पाबंदी लागू कई वई आहे, जंहिंसां इन्फेक्शन जो तनासुब घटिजी 6% ताईं पहुची वियो आहे, जेका हिकु मुस्बत ख़बर आहे। डिप्टी कमिश्नर वधीक ॿुधायो त हिन वक़्त ताईं ज़िले घोटकी जे 20,141 माण्हुनि जूं टेस्टूं कयूं वयूं आहिनि, जिन जे नतीजनि तहत 2914 माण्हू वायरस जो शिकार थिया आहिनि, जिन मां 58.5% 1707 सिहतयाब थी विया आहिनि ऐं 0.5% 12 फौत थी विया आहिनि, जॾहिं त 1195 इलाज हेठि आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।